वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं ख़बर सां ताई में पाकिस्तान सां नए बेल आउट पैकेज ते जारी ॻाल्हियुनि में पाकिस्तान जे कर्ज़नि ते ॻरे वियाज अदायगी खे मईशत ते वॾो भार करार ॾेई छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि IMF खे ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान जे कर्ज़नि ते व्याज जी अदायगी वफ़ाक़ जी ख़ालिस आमदनी खां वधी वई आहे। इहा व्याज जी अदायगी वफ़ाक़ी हुकूमत जे ख़ालिस आमदनी खां 205 अरब रुपया वधीक हुई। ज़रियनि मूजिबि IMF खे ॿुधायो वियो आहे त रुॻो पहिरें 9 महीननि में अंदरूनी ऐं ॿाहिरियनि कर्ज़नि ते 5518 अरब रुपया व्याज अदा कयो वियो। जुलाई खां मार्च ताईं वफ़ाक़ी हुकूमत जी ख़ालिस आमदनी 5313 अरब रुपया रिकॉर्ड कई वई। उन मौक़े ते IMF पाकिस्तान खां ख़र्चनि में घटिताई जो मुतालबो कंदे चयो आहे त ईंदड़ माली साल में कर्ज़नि ते व्याज 9787 अरब रुपए ताईं पहुचण जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि ॻाल्हियुनि में ॿुधायो वियो आहे त हलंदड़ माली साल में कर्ज़नि ते व्याज जी अदायगी 8371 अरब रुपया थी सघे थी। ज़रियनि ॿुधायो आहे त IMF खे ॿुधायो वियो आहे त हिन साल जी बजट में कर्ज़नि ते व्याज अदा करण जो अदब 7303 अरब रुपया हो। सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत केस में सेनेटर फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो, जॾहिं त ॿिन्ही खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फाइज़ जी सरबराही में 3 रुकनी बेंच फैसल वावडा जी प्रेस कॉन्फ्रेंस ते पाड़मुरादी नोटिस जी ॿुधणी कई, जे दौरान चीफ जस्टिस प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील तलब कया। ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान सुप्रीम कोर्ट में पेश थियो। चीफ जस्टिस पुछाणो कयो त छा तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी आहे, छा प्रेस कॉन्फ्रेंस बेइज़ती आहे। एडिशनल अटॉर्नी चयो त मूं जेकी ॿुधो उन मां लफ़्ज़ म्यूट कया विया। चीफ जस्टिस चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ वधीक ॻाल्हियूं थियूं पर नज़रअंदाज कयो वियो। असां सोचियो त तक़रीर बि करियूं। इदारनि खे बदनाम करणु मुल्क जी ख़िदमत ताईं लाॻापियल आईन क़ानून पढ़ो। जस्टिस काज़ी फाइज़ चयो त हू प्रेस क्लब वियो ऐं कॉन्फ्रेंस कई। तव्हां पार्लियामेंट में ॻाल्हाए सघो था, लॻे थो त इहो कंहिं ख़ासि मक़सद लाइ कयो वियो आहे। चीफ जस्टिस चयो त हिक खां पोइ ॿी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिंखां पोइ मुस्तफ़ा कमाल बि ॻाल्हायो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो केस रेफर कयो वियो। ज़ुल्फ़कार भुट्टो केस में असां पंहिंजो सुधारो वांधो आहे, तव्हां बि कुझु करियो। जेकॾहिं इस्लाह जो को तरीक़ो आहे त पोइ रजिस्ट्रार या मूंखे लिखो, सुधारा आणींदासीं। इहो नथो थी सघे त तव्हां इदारे जे ख़िलाफ़ ॻाल्हायो। चीफ जस्टिस चयो त कंहिं शख़्स ते तनक़ीद थी सघे थी पर हिकु इदारे जी हैसियत सां अहिड़े रवैये जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जस्टिस काज़ी फाइज़ चयो त मां कॾहिं बि मार्शल लॉ जी हिमायत कंदड़नि जो दिफ़ा न कंदसि। जेकॾहिं मूं कुझु ग़लति कयो आहे त उन जी सज़ा ॿिनि जजनि खे नथी ॾेई सघिजे। जेको बंदूक खणे थो उहो सभ खां कमज़ोर आहे, छो त उनखे कुझु बि नथो थिए। अदालत फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो, जॾहिं त ॿिन्ही खे तौहीन अदालत जो शोकास नोटिस जारी कयो वियो। अदालत चयो त 2 हफ़्तनि में वज़ाहत ॾिनी वञे, छो न उन्हनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस दाख़िल कयो वञे। अदालत वधीक ॿुधणी 5 जून ताईं मुलतवी करे छॾी। परॾेही ऑफिस जी तर्जुमान जो चवणु आहे त नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार जे चीन जे दौरे दौरान चीनी अमलदार सां बहितरीन मुलाक़ातूं थियूं। ख़िते में सीड़पकारी ऐं अमन ते इतफ़ाक़ कयो वियो। परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त परॾेही वज़ीर इसाक डार जे मुलाक़ात में CPEC समेत पाकिस्तान ऐं चीन विच में इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे विच कई वई। परॾेही तर्जुमान जो चवणु हो त परॾेही वज़ीर इसाक डार जे चीनी इख्तियारनि सां मुलाक़ात में दहशतगर्दी समेत अमन खे तबाह कंदड़ क़ुवतुनि जे ख़ात्मे जो बज़म कयो वियो हो। तर्जुमान चयो त वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ी में मुलविस आहिनि। वालारियल कश्मीर में भारती जारियत जो सिलसिलो जारी आहे। उन चयो त आलमी बिरादरी वालारियल कश्मीर में जारी भारतीय ज़ुल्म जो नोटिस वठे। मुमताज़ ज़ेरा बलोच वधीक चयो आहे त गज़ा में फ़लस्तीनी हमलनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि में फ़लस्तीन जे मुस्तक़िल मेंबरशिप बाबति जनरल असेंबली जी क़रारदाद जी आजिया करे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी 7 ॾींहंनि में 6 वॾनि शहरनि में नादरा सेंटर्स खे वधाइण जो प्लान तयार करे वरितो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी नादरा हेडक्वार्टर जो दौरो कयो, जिते घरू वज़ीर खे सॼे मुल्क में नादरा सेंटर्स जी डिजिटल मॉनिटरिंग सिस्टम बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। उन दौरान घरू वज़ीर 6 वॾनि शहरनि में नादरा सेंटर्स वधाइण जी रिथ ते ज़ोर ॾिनो, जॾहिं त हुन कराची, लाहौर, पिशावर, कोयटा, इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में वधीक नादरा सेंटर ठाहिण जी हिदायत कई आहे।
मोहसिन नकवी जाली शनाख्ती कार्ड माफिया जे खात्मे लाइ कार्रवाई जो भी हुक्म ॾिनो। उन मौके ते मोहसिन नकवी चयो त सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे, आवाम मुश्किलातनि खे मुंहुं ॾेरियो आहे। अहिड़ी रिथाबंदी कई वञे जीअं नादरा सेंटर्स में ईंदड़ माण्हुनि खे परेशान न थियनि। दहशतगर्दी तोड़ अदालत जे नाहव समले केस में तहरीक इंसाफ जे अगवाड़नि डॉक्टर यास्मीन राशिद ऐं उमर सरफराज सीमा जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज अरशद जावेद डॉक्टर यास्मीन राशिद ऐं उमर चीमा जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत जे नाहव हमले केस में तहरीक इंसाफ जे अगवाननि डॉक्टर यास्मीन राशिद ऐं उमर सरफराज चीमा जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। यादि रहे त लाहौर में जिना हाउस ते हमले ऐं घेरो करण जे इल्ज़ाम में पीटीआई अगवाननि खे गिरफ़्तार कयो वियो हो ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ सर्वर रोड थाणे में केस बि दाख़िल कयो वियो। ॿई अगवान हिरासत में आहिनि। सिंध हाई कोर्ट एसपी ॾखण जी गुमशुदगी वारे केस में हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। एसपी नेरुल हक जे घरवारी वकील ज़रिए मुड़ुस जे बाज़ाबी लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई आहे। अदालत आज सिंध गरुकात ते सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत एसपी ॾखण जी बाज़ाबी लाइ क़दम खणण जो हुकुम ॾिनो। अदालत धुरियुनि खां 2 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त नेरुल हक खे 15 ऐं 16 मई जे विच वारी राति में अगवा कयो पियो। लाॻापियल थाणो ऐं पुलिस पंहिंजे ई पुलिस ऑफिसर जी गुमशुदगी खां बेख़बर आहे। नासरीन, खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर तरफ़ां केपी हाउस इस्लामाबाद में गवर्नर फैसल करीम कुंडी जी दाख़िला ते पाबंदी बाबति पार्लियामेंट जे मेंबरनि जो छा चवणु आहे? उन हवाले सां पार्लियामेंट मेंबरनि धरती टीवी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर तरफ़ां केपी हाउस इस्लामाबाद में गवर्नर फैसल करीम कुंडी जी दाख़िला ते पाबंदी बाबति पार्लियामेंट जे मेंबरनि पंहिंजो अहवाल ॾिनो आहे। अवांखे ॿुधायूं पिया खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर तरफ़ां केपी हाउस इस्लामाबाद में गवर्नर फैसल करीम कुंडी जी दाख़िला ते पाबंदी बाबति पार्लियामेंट जे मेंबरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। अवांखे ॿुधायूं पिया खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर तरफ़ां केपी हाउस इस्लामाबाद में गवर्नर फैसल करीम कुंडी जी दाख़िला ते पाबंदी बाबति पार्लियामेंट जे मेंबरनि जो छा चवणु आहे, जो तव्हांखे ॾेखारियूं। चीफ मिनिस्टर केपीके तो ये जहन में उनके था कि ये हॉस्टाइल है, एग्रेसिव है, लड़ाई झगड़ाई ये सब वो करेंगे और वही हो रहा है। जिस हद तक ये गए हैं कि केपी हाउस गवर्नर के लिए बंद करा दिया गया है, उसमें से सामान निकलवा दिया है। सीएम केपीके जो है, मैं समझती हूँ उनको चीफ मिनिस्टर का रोल अदा करना चाहिए और अगर कोई जो है वो अपना जारहाना रवैया और अपनी तकरीरों में गलत ज़ुबान गलत रवैया इख्तियार करे, धौंस के ज़रिए बात करे, धावा बोले, तो मैं समझती हूँ आपको दूसरे सूबों के सीएम से भी सीखना चाहिए। गवर्नर के सीएम के पाण में गॾिजी कमु करिणो आहे ऐं इहे सूबे जी हिन में भलाई आहे ऐं ये जो रिवाज जे विझे पियो गंडापुर साहब, यो आउं सम्झां थो त जमहूरियत जे खिलाफ़ है ऐं क़ाबिल मज़म्मत बि आहे। महसूस होता है इस तरह की जो आपस में लफ्ज़ों की जंग है। मेरे ख्याल से ये खाली लफ्ज़ों की जंग तक ही इसको अगर महदूद रखा जाए तो ठीक है। एक दूसरे को बुरा भला कहना और उसके साथ बिलखसूस एक दूसरे पे तानाबाजी करना और नारेबाजी करना, और ये हम क्या पैगाम दे रहे हैं? कोई अच्छा पैगाम नहीं है। गवर्नर साहब भी और उसके साथ बिलखसूस केपी के जो सीएम साहब हैं उनको सोचना चाहिए कि अवाम के इश्यूज़ पे बात करें, ना कि अपनी सियासी और सियासी जमातों के बारे में बात करें। फैसल करीम कुंडी साहब जी उहा पर्सनल एनेक्सी न हुई, उहा एक रियासत जी ठहियल जाइ हुई। हिननि उहो ई रोल प्ले कयो आहे जेको हिननि 9 मई ते कयो हुयो। 9 मई ते बि हिननि जेके रियासत जूं या शहीदनि जूं या गारियूं हुयूं या जीअं जिना हाउस हुयो, उन्हनि खे हिननि ठाहिण में कसर न छॾी हुई। उहो ई कमु हिननि जी नाज़रीन, नवकोट ऐं सागड़ में जिंसी ज़ातियुनि जे वाक़िअनि जो समाजी भलाई वारे खाते जे वज़ीर तारिक अली टालपुर नोटिस वरितो आहे।
तारिक अली ठालपुर जो चवणो त नए कोर्ट में मासूम न्याणी सां जिनसी ज़्यादतीअ जी कोशिश ऐं तशद्दुद करे बेहोश करण वारो वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक आहे। मुलविस शख़्स ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। संदसि चवणो हो त सांगड़ बरसाव ॻोठ दड़ो में जिनसी ज़्यादती वाक़िए ते जरगो करे जवाबदार खे बचाइण जी कोशिश करण ते हू अफ़सोस करे सघे थो। वारसनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। हुन DG चाइल्ड प्रोटेक्शन खां ॿिन्ही वाक़िअनि जा तफ़सील मालूम करे वारसनि खे हर मुमकिन कानूनी मदद फराहम करण जी हिदायत कई आहे। तारिक अली ठालपुर जो वधीक चवणो हो त नओं कोट ऐं सांगड़ बरसां मासूम न्याणियुनि में हथ विझंदड़ इंसानियत जे रूप में हैवान आहिनि। वाक़िअनि जा तफ़सील मालूम कया वञनि। मुलविस धुरनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। खैरपुर में घरू अणबत्ता नौजवान फाहूखाई आपघात करे छॾियो। बी सेक्शन थाणे जे अध मिल कॉलोनी में 26 वरीह जे नौजवान वही सुमरो जे घर मां पखे में टंगियल लाश हथ कए पियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ पासन हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचाइण ते कोहराम अची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। शिकारपुर में धारदार बाहि जे वाक़िअनि में हिकु दुकान ऐं ब्यूटी पार्लर में रखियल समूरो सामान सड़ी वियो आहे। लखीदर वारे इलाइक़े फैज़ अली शाह घिटी में प्रिंटिंग प्रेस भरिसां दुकान की बाहि लगी वई। बाहि सबब दुकान में पल समूरो सामान सड़ी वियो। इतरा ते फायर ब्रिगेड गाड़ी वाक़े वारे हंधि पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। प्रिंटिंग प्रेस मालिक वहीद अहमद कुरैशी जो वधीक चवणो त बाहि सबब संदसि लखे रुपए जो नुक़सान थियो आहे, जॾहिं त बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो आहे। ॿिए तरफ़ दादवाही रोड ते वारे इलाइक़े में अनमोल ब्यूटी पार्लर खे बाहि लगी वई। इलाइक़े वासियुनि जे इतला ते फायर ब्रिगेड गाड़ी पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। फायर ब्रिगेड इंचार्ज रिज़वान भुट्टो मूजिबि इलाइक़े वासियुनि जी इतला ते हुननि बर वक़्त वाक़े वारे हंधि पहुची बंदि पयल ब्यूटी पार्लर जे दरवाज़े जा ताला टोड़े बाहि विसाए वरिती। बाहि सबब को बि जानी नुक़सान न थियो आहे। बाहि लॻण जो कारण शॉर्ट सर्किट ॿुधायो पियो वञे। हालाणी बरसां ज़मीन जे मामले तां ॿिनि धुरनि में छेड़े दौरान 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ मीर मोहम्मद रिंद में ज़मीन जे मामले तां रिंद बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जहिड़े दौरान मुख़्तार अली रिंद, ताज मोहम्मद हनीफ़ रिंद ऐं सलीम रिंद ज़ख़्मी थी पिया। वासन पारां खेनि अस्पताल मुंतकिल कयो वियो। झेड़ींदड़ धुरनि जा माण्हू ज़मीन जी मालिकी जी दावा करे रहिया आहिनि। धुरनि पारां हिक ॿिए ते ज़मीन ते कब्ज़ो करे हमलो करण जा इल्ज़ाम हया विया आहिनि, जॾहिं त झेड़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जैकबाबाद में सिंध यूनाइटेड पार्टी पारां शहर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। फिदा हुसैन लखण साजिद रंद आशिक बुल्लो ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद अला बख्श तुमरो पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणो त शहर अंदरि चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि, जंहिं सबब शहरी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस जवाबदारनि खां रिश्वत वठी ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थी सघे। अॻवाननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इलाइक़े में अमन अमान क़ाइमु करायो वञे। सिंधड़ी भरिसां ॻोठ में बाहि लॻण सबब 7 पौरियतुनि जा घर सड़ी विया आहिनि। फुलडियूं भरिसां ॻोठ सलाम हाले पोटो में बाहि लॻण सबब पौरियतुनि जा 7 घर सड़ी रख थी विया। ॻोठाणनि पारां इतलाह करण बावजूद फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसाइण लाइ न पहुची सघियूं। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। ॻोठ जे चङे मुड़ुस सलाम हाल पोटो जो चवणो हो त हिंगोरनो टाउन जे फायर ब्रिगेड लाइ तेल जी मद में लखे रुपए जा बिल निकिरनि था, पर बाहि विसाइण जे लाइ फायर ब्रिगेड जूं गाॾियूं न पहुचंदियूं आहिनि। ॻोठ में बाहि लॻण बाद बर वक़्त हू फायर ब्रिगेड इंतज़ामिया खे फ़ोन कंदा रहिया, पर बाहि विसाइण लाइ फायर ब्रिगेड वाक़े वारे हंधि न पहुची सघियूं, जंहिं सबब संदन लखे रुपए जो नुक़सान थियो आहे। जी नाज़रीन, नवां खे ॿुधायूं पिया ॻोठ में बाहि लॻण सबब बर वक़्त हू फायर ब्रिगेड इंतज़ामिया खे फ़ोन कंदा रहिया, पर बाहि विसाइण लाइ फायर ब्रिगेड वाक़े वारे हंधि न पहुची सघियो। पेशावर में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियल दौड़पासी फौजी जवान जी अबाणे ॻोठ में एज़ाज़ सां तदफ़ीन कई वई आहे।
गोच बहादुर अली जट चक नंबर 6 जो रिवासी 29 वरियनि जो फौजी जवान आसिफ अली जट पिशावर जे इलाइक़े पाराशनार अफ़गान बॉर्डर वेझो हथियारबंदनि सां विढ़ंदे शहीद थी वियो। फौजी जवान जो मड़ फौजी एजाज़ सां संदसि ॻोठ वेझो सूबेदार जमालुद्दीन क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ में पाक आर्मी जे लेफ्टिनेंट जनरल उसामा नवीद, रेंज जे ब्रिगेडियर मोहम्मद अमीन, पाक आर्मी के ब्रिगेडियर हबीबुर रहमान समेत आर्मी ऐं सिंध रेंजर्स के जवानों समेत इलाइक़े वासन वॾे अंग में शिरकत कई। शहीद आसिफ अली जट गुज़िरियल 8 सालनि खां पाक आर्मी यूनिट FF 32 में सिपाही तौर पंहिंजा सर अंजाम ॾींदो रहियो। शहीद आसिफ जी आख़िरी आरामगाह ते पाक आर्मी ऐं सिंध रेंजर्स के जवाननि क़ौमी झंडो फड़काए गुलदस्ता पेश करे सलामी ॾिनी। नाज़रीन, उबाड़ू में पानी की खोट खिलाफ सोनड़ माइनर जे आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे आपाशी खाते जे इक़्तिदारनि खां घुर कई आहे त सोनड़ माइनर में पानी की फराहमी यकीनी बणाए ज़मीनूं बंजर थियण खां बचाई वञनि। वधीक तफ़सील हबीब रहमान चाचड़ जी हिन रिपोर्ट में। उबाड़े भरिसां सोनड़ मैनर, गोरा मैनर, दलवारो मैनर ऐं पाणी जी छोड़ न करण खिलाफ़ सोनड़ मैनर जे मक़ामी आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो एहतजाज इहो आहे असांखे पंहिंजो असांजे सोनड़ मैनरनि खे पाणी न ॾिनो वियो अञा तक। फुटी असांजी जेकी आहे रहणी हुई उहा बर्बादु थी वई, नाराज़ थी गई, असांजी ज़मीन ग़ैरबाद थी वियूं आहिनि, कमु असांजो सुकी वियो आहे, माल असांजो पाणी बग़ैर मरंदो आहे। असांजो फिलफोर इहा गुज़ारिश आहे असांखे जल्द खां जल्द सोनड़ मैनर, दिलवारो मैनर ऐं ॿियूं मैनर में जल्द खां जल्द पाणी ॾिनो वञे। पाणी असांजो हिन टाइम ते सोनड़ मैनर खे न मिलियो। तक़रीबन पहिरीं तारीख़ खां घोटकी फीटर में आयो आहे पाणी। हिन टाइम ते सोनड़ मैनर, दलवारो मैनर, बोड़ी मैनर खे पाणी न मिलियो। हिन जो धिका जेका आहिनि मथे कया विया आहिनि। असां अपील कयूं था वज़ीर आला सिंध इरीगेशन मिनिस्टर खे फिलफोर पाणी ॾिनो वञे जीअं असां आबादी पंहिंजो फुटी करे सघूं। फुटी हिन टाइम ते थी बि कोन्हे काश्त, कमंद बि सुकी रहियो आहे। बोड़ी माइनर हिन माइनरनि जो धिको 2013 में हेड रेगुलेटर 6 फुट मथे कयो वियो आहे। इन वजह खां असांखे अॼु तक पाणी न मिलियो। बराए महिरबानी जेको 1963 वारो पुराणो रेगुलेटर हुयो उन ते दुबारा पटे धिको ठाहे बणाए असांखे ॾिनो वञे त असांखे पाणी मिलंदो। ॿियो कहिड़े बि तरीक़े सां पाणी असांखे न मिलंदो। इन्हनि खे चवनि त जंहिं जो वाह जो हक़ आहे उन्हनि खे पाणी शेर जे मुताबिक़ ॾिनो वञे जंहिं सर वक़्तु असां पंहिंजे फसल जी तयारी करूं, फसल राहे सघूं। पहिरियों हर वाह वांदा पिया आहिनि, अॼु 20 ॾींहं उन्हनि वाहनि खे। असांखे आख़िर में पाणी हर साल छो ॾिनो वेंदो आहे? विरासत सां पाणी जिन 2 फुट ॿियनि वाहनि में आहे, 2 फुट हिन खे ॾिनो वञे। ऐं हिननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं आला अख़्तरनि खां नोटिस वठी ऐं हिन आबादकारनि खे जेको आहे पाणी ॾियारियो वञे। कैमरामैन नसरुल्लाह चाचड़ सां गॾु हबीबुर रहमान। नाज़रीन, काज़ी अहमद अस्पताल में समाजी तंजीम पारां चप, नक ऐं तारू कटियल वारनि जे इलाज लाइ 1 ॾींहं लाइ मेडिकल कैंप लॻाई वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली टामरी। काज़ी अहमद अस्पताल में नक, चप ऐं तारू कटियल ॿारनि जे इलाज लाइ 1 रोज़ा मुफ़्त कैंप लॻाई वई, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल ॼमण सां मुतासिर थियल ॿारनि जे चेकअप कयो वियो, जिन मां 18 ॿारनि जे नक, चप ऐं तारू जो ऑपरेशन करे हुननि जी मुंहं ते मुस्कुराहट आंदी वेंदी। पीसफुल सब अस्पताल काज़ी अहमद चप, नक ऐं तारू कटियल जी OPD मुनक़द कई वई आहे, जंहिंमें काज़ी अहमद खां अलावा मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके ॿार आहिनि जेके चप कटियल, नक ऐं तारू कटियल जा आयल आहिनि उन जी OPD थी आहे। उन ॿारनि खे फिल्टर करे सुभाणे उन जो ऑपरेशन लाइ सकड़ मोकिलियो वेंदो ऐं असां चाहियूं था त इन ॿारनि जी जेकी चहिरे जी जेकी मुर्क आहे उहो वापसि आणे सघे। नक ऐं काकड़े कटियल जेको आहे तमामु बहितरीनु अमल आहे त जीअं ओसे पासे जा माण्हू जेके आहिनि सहूलियत मां फ़ाइदो वठी सघनि। असां नवाब अली मोहम्मद खां आया आहियूं ऐं मुंहिंजी नंढड़ी जो जेको सो आहे ऑपरेशन डॉक्टर खे ॾेखारियो आहे, ॾाढी सुठी जेको सो मोट मिली आहे। नक, कन ऐं नक, तारूं, चप कटियल जेका ॿार आहिनि उन्हनि जे ऑपरेशन जे सिलसिले में अॼु टीम काज़ी अहमद पहुतल आहे जेका OPD करे रही आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿार जेके मुंहं ते ऐब खणी घुमनि पिया, उनखे खाधे में तकलीफ़ आहे, उनखे ॻाल्हाइण में तकलीफ़ आहे, उन्हनि जे ऑपरेशन जे लाइ आज हिते OPD थी आहे। जी, आज काज़ी अहमद में आज हमने प्रोफेसर डॉक्टर अशरफ गनात्रा के ज़ेर निगरानी OPD की है, जिसमें हमने 25 पेशेंट की OPD की है, जिनमें से हमने 18 पेशेंट सेलेक्ट किए हैं फॉर ऑपरेशन के लिए। तो अब उनको हम सेक्टर लेके जाएंगे, वहाँ पे प्रोफेसर डॉक्टर अशरफ गनात्रा इनकी सर्जरी करेंगे, फिर उसके बाद इनको हम हर फैसिलिटीज़ वहाँ प्रोवाइड करेंगे। तकरीबन आप समझ लें कि 20 सालों में 115 से ज़ायद जो हैं वो कैंप्स कर चुके हैं
और हज़ारों की तादाद में जो है इस तरह के पेशेंट्स जो हैं वो हम ट्रीट करते रहे हैं सर। हमने तकरीबन जो है वो 25 पेशेंट्स अब तक हम देख चुके हैं, जिसमें से 18 पेशेंट्स हमें ऐसे मिले हैं जिन्हें सर्जरीज़ की जो है वो ज़रूरत है, और इंशाल्लाह हमने उन्हें जो है वो लिस्ट अप किया है और इंशाल्लाह उनकी सर्जरीज हम जो है वो इस कैंप में जो है वो करेंगे। साजिद टावरी सां गॾु ज़ुल्फ़िकार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी। नाज़रीन, सॼी सिंध जियां फेसगंज ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में अंबनि जे बाग़नि में अंब बची तयार थी विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे बासित शाम। सॼी सिंध जियां फैज़गंज में बि अंबनि जो फ़सुल तयार थी वियो आहे। पाकिस्तान में अंब खे मिठास ऐं बहितरीन ज़ाइके जे हिसाब सां फ्रूटनि जो बादशाह सॼो वेंदो आहे। ॿियनि मुल्कनि में पैदा थींदड़ अंब जे क़िस्मनि जे मुक़ाबले में पाकिस्तानी अंब पंहिंजे ज़ाइके, तासीर, रंग ऐं सिहत बख़्श खूबियनि जे लिहाज़ सां सभ खां मुनफ़रिद आहे। अंब जो शुमार पाकिस्तान में पैदावार जे लिहाज़ सां ॿियनि फ्रूटनि जी निस्बत सां ॿिए नंबर ते कयो वेंदो आहे। अंब जी क़ौमी पैदावार जो वॾो हिसो पंजाब ऐं सिंध मां हासिल थिए थो, पर उन जे बावजूद बि अंबनि जूं क़ीमतूं घटि थियण सां आबादकारनि खे नुक़सान खे मुंहुं ॾियणो थो पए। सॼी सिंध जियां फैज़गंज में बि अंब तयार थी चुका आहिनि ऐं मार्केट में अचणु शुरू थी विया आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जो अंबनि खे रेट न आहिनि ऐं अंबनि जा जेके आहिनि ठेकेदार ऐं मालिक सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियनि पिया था। बारिशनि में जेके अंबनि जा बाग़ात सड़ी विया हुआ, उन जे बावजूद बि सिंध हुकूमत पारां को बि आबादकारनि खे या ठेकेदारनि खे का बि सब्सिडी न ॾिनी वई आहे। असां मुतालबो कंदासीं सिंध गवर्नमेंट खां अंबनि जा रेट वधाया वञनि ऐं माशी बहरान खां बचायो वञे। कैमरा टीम सां गॾु बासित चंग, धरती टीवी न्यूज़। खुपरो वेझो माइटाणी मिल्कियत मां हिसो न ॾियण ते चाचनि भाइटी ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इख़्तियारनि खे नोटिस वठी तदारुक करण जी घुर कई आहे। वधीक तफ़सील ज़ाकिर शर जी हिन रिपोर्ट में। खिपरो वेझो ॻोठ मखदूम फ़खर जमा मथून जे रहवासिन पीरसन टिन भाइरनि फतेह महमद, हुसैन चानियो ऐं समोतो चानियो ॻोठाणनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरे बैदि ॻाल्हाईंदे चयो त असांजे वालिद मरूम जी 6 एकड़ ज़र ज़मीन आहे। वॾे भाउ जी वफ़ात खां पोइ असांजे भाइटे जमाल चानियो मुबीना तौर ज़मीन जा जेली कागज़ ठाराए ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। बन्नी असांजी आहे, असांजे पीउ जी वरितल असांजो हिसो हो, खेड़ंदड़ हुआसीं, खेड़ूं बि पिया ऐं उन खां पोइ हींअर इहे माण्हू शरारतूं कनि भॼनि ऐं असां ते पिया केस कनि। केस करे कोर्टी में पिया हया, कोर्टी में पिया असां लोड़ियोसीं। हली हली थकासूं, अॼु ताईं असांखे बनी नथी मिले। हली हली थकासूं, चङनि मुड़ुसनि खे चयोसीं, आड़े पाड़े खे चयोसीं, बेदार शाह खे चयोसीं, नथा ॾीनि, पोइ छा कंदासीं। कैमरामैन सजाद शर ऐं मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती। नाज़रीन, सिंध हुकूमत वॾो क़दम खणंदे कुझु अरसे खां शाया न थींदड़ अख़बारनि ऐं रिसालनि खे सिंध जी मीडिया लिस्ट मां कढे छॾियो आहे। डी लिस्ट थींदड़ अख़बारनि ऐं रिसालनि में उर्दू, अंग्रेज़ी ऐं सिंधी अख़बारूं ऐं रिसाला शामिल आहिनि। सिंध जे इतलात खाते 6 महीननि खां शाया न थींदड़ 181 अख़बारुनि ऐं रिसालनि खे सिंध जी मीडिया फ़हिरिस्त मां हटाए छॾियो आहे। इतलात वारे सेक्रेटरी नदीम रहमान मेमून जी मंज़ूरी खां पोइ डायरेक्टर एडवर्टाइज़िंग मोहम्मद यूसुफ काबूरो ॼाणायल अख़बारुनि खे सिंधी मीडिया लिस्ट मां हटाइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। डी लिस्ट थींदड़ अख़बारुनि ऐं रिसालनि में उर्दू, अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿोली जूं अख़बारूं ऐं रिसाला शामिल आहिनि। डायरेक्टर एडवर्टाइज़िंग मोहम्मद यूसुफ काबूरो जो चवणु आहे त डायरेक्टर प्रेस जी रिपोर्ट ते ॼाणायल अख़बारुनि ऐं रिसालनि खे सिंधी मीडिया लिस्ट मां हटायो वियो आहे। इतलात खाते मूजिबि अख़बारुनि खे डायरेक्टर जनरल जी सरबराही में क़ाइमु कयल इतलात खाते जी कमेटी जी सिफ़ारिशनि ऐं रेगुलेटरी रिपोर्ट जी बुनियाद ते लिस्ट में शामिल करण या हटाइण जो फ़ैसिलो हर 3 महीननि बाद कयो वेंदो आहे। इतलात खाते मूजिबि जेके अख़बारूं बाक़ाइदा शाया न थींदियूं उन्हनि खे सिंधी मीडिया जी फ़हिरिस्त मां हटायो वेंदो। सिंधी मीडिया फ़हिरिस्त मां हटायल अख़बारुनि जी फ़हिरिस्त इतलात खाते जी वेबसाइट ते पिणु नाज़रीन, मुल्क में पेट्रोल 15 रुपया फ़ी लीटर घटि थियण बावजूद मुसाफ़िर गाॾियुनि जा भाड़ा घटि न थी सघिया आहिनि। जॾहिं त रोज़मर्रा जी शयुनि जे अघ अॼु बि आसमाननि सां ॻाल्हियूं करण पिया। मुल्क में पेट्रोल जा अघ घटि थियण खां पोइ अवाम जो छा चवणु आहे?
रिपोर्ट करे रहियो आहे एम सफ़र तगर। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल सां थियण खां पोइ अतो त नौशहरा न मिलूं त हिन जो छा चवण था, अञा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं सां थियणु घुरिजनि। न टायर सस्तो थियो आहे, न ऑयल सस्तो थियो आहे, न गाॾियुनि जो पार्ट्स को बि घटि न थियो आहे, अञा वधीक रेट ते वठी वठनि था। खंड गिहु तेल जेका बि शइ आहे उहा उते ई चोट ते चढ़ियल आहे। पेट्रोल घटि थियण सां को बि फ़र्क़ु न पियो आहे, कंहिं बि शइ जो कोई बि फ़र्क़ु न पियो आहे। जंहिंमें DC साहब इंतज़ामिया उन्हनि शयुनि खे चेक करे सर्च करे, जंहिंमें सब्ज़ी आहे, ज़रूरत शइ आहे, चांवर घी इहे शयूं आहिनि, ऐं किराए ते बि कोई असरु न पियो आहे, जंहिंमें अवाम खे को रिलीफ मिले। पेट्रोल डीज़ल नथो आहे, पर ॾिसो त हिन वक़्तु तव्हां ॾिसो सीमेंट बोरी बि आसमान सां ॻाल्हियूं पई थी करे, लोह त आसमान सां बि थो ॻाल्हियूं करे, ट्राली सिरिंज आहे उहा बि ॾिसो त उहा आसमान सां ॻाल्हियूं पई थी करे, का शइ लथी कान्हे का। इवन जेके किराया भाड़ा आहिनि उन्हनि ते बि को बि असरु कोन पियो, उहे ॿीण टीणा लॻा पिया आहिनि। असां वस वारनि खां एसीअ खां बि गुज़ारिश कंदासीं फौरन रेट जेको ठाहे वञे आवाम खे ॾिनी वञे त जीअं उन ते कंट्रोल थी सघे। जी नाज़रीन, तव्हां शहरनि जी ॻाल्हि हिन जो चवणु आहे त पेट्रोल डीज़ल सां को फ़र्क़ु न पियो आहे, न किराया हटिया आहिनि, न को तेल जी क़ीमत खाइण वारे जी घटी आहे, न को भाॼियुनि जी घटी। में पेट्रोल जा अघ घटजण बावजूद महांगाई ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। आम वापे जे शयुनि जा अघ तोड़े मुसाफ़िर गाॾियुनि जा भाड़ा बि साॻिया आहिनि। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे रहमतुल्लाह छुट्टो जी। रहमतुल्लाह जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पेट्रोल जी लात सां ग़रीब माण्हू ते को बि असरु न पए थो आहे, ऐं पेट्रोल जी लात सां मिडल क्लास जे माण्हुनि में ज़रूरु उहा ख़ुशी जी आहे लहर आहे, जंहिंमें पेट्रोल जे करे गाॾियुनि या पहुच ताईं उहा त सहूलियत थी आहे, पर ग़रीब तबिको जेको हिन वक़्तु उहो सख़्तु अञा ताईं परेशानी वारे माहौल में आहे। ऐं पेट्रोल जे लहण सां का बि ख़ासि जेका खाद खुराक जी शयूं आहिनि, जंहिंमें अटो हुजे, खंडु हुजे, गिहु हुजे, उन्हनि में अञा ताईं का बि अहिड़ी लात न आहे थी आहे। ऐं ज़रूरु इहो तव्हांखे ॿुधायो त ग़रीब तबिको ऐं मज़दूर तबिको अॼु बि उन पीड़ाउनि में पीड़िजे पियो, पर हिन वक़्त ताईं जेके खाद खुराक जी शयूं ऐं या आम वापे जी शयुनि में का बि लात नज़र नथी अचे। ऐं पेट्रोल जे लहण सां नई भाड़ा किराया लाथा विया आहिनि, उहे किराया जेके अॼु ताईं कराची या हैदराबाद जे माण्हू वेंदड़ आहिनि उन्हनि खे साॻियो किरायो वरितो वञे थो, पर हिन वक़्त ताईं पेट्रोल जे लात सां को ख़ासि ग़रीब तबिके ऐं मज़दूर तबिके ते को बि असरु न आहे पियो। नाज़रीन, मुल्क में तेल जा अघ घटजण बावजूद महांगाई जे मारियल अवाम खे आम वाहपे जी शयुनि जे अघनि में को बि रिलीफ न मिली सघियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मटियारी मां फरहान शेख। जी असां हींअर मली जे इलाइक़े स्टील टाउन ते मौजूद आहियूं, स्टील टाउन ते पेट्रोल पंप ते मौजूद आहियूं। ॻाल्हि कंदासीं जी नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया मुल्क में तेल जा अघ घटिजण बावजूद महांगाई जी मारियल अवाम खे आम वापे जे शयुनि जे अघनि में को बि रिलीफ न मिली सघियो आहे। जी नाज़रीन, पूरे मुल्क में घाटे तोड़ महंगाई खां पोइ गुज़रियल ॾींहुं जेको पेट्रोलियम शयुनि में ओचितो घटिताई खां पोइ अवाम में ख़ुशी जी लहर बि आहे ऐं हिकु पुरुमीदी बि आहे त जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि, जंहिंमें अटो, चांवर, गिहु, खंडु ऐं भाॼियूं भुतियूं जेके बि शयूं आहिनि उन्हनि में बि घटिताई ईंदी, पर मजमूई तौर ते ॾिठो वञे त जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उन्हनि में का बि घटिताई न अची सघी आहे, जंहिं सबबु अवाम मायूस आहे। इहो बि तव्हांखे ॿुधायां त पेट्रोल जे लाथ खां पोइ जेके पब्लिक ट्रांसपोर्ट जूं गाॾियूं आहिनि उन्हनि पंहिंजा किराया न लाथा आहिनि, जंहिं सबबु जेके मुसाफ़िर आहिनि उहे बि परेशान आहिनि। जेका अवाम आहे उन इहो मुतालबो कयो आहे ज़िले इंतिज़ामिया खां ऐं जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खां इहो मुतालबो कयो अथनि त जॾहिं पेट्रोल चढ़े थो त जेके आम वाहपे जूं शयूं आहिनि उहे बि चढ़नि थियूं, पर जॾहिं पेट्रोल लहे थो त जेके आम वाहपे जूं शयूं आहिनि, रोज़मर्रा जूं शयूं या पब्लिक ट्रांसपोर्ट जा जेके किराया आहिनि उहे बि घटाया वञनि। जी